असा सिद्दीकी आयो, असा फारूकी आयो, असा ओस्मानी आयो, हथ मथे करे जो असा हैदरी भी आयो। तू असा जी ओ ताकत कदी कदी मेहमान ईंदान सराड़ी वारो माता ने पेरों दफो शहर में आयो वरी अला कदी साल खां पो अचा बुधो पर अबू बकर उमर जई जाए ते सुता पिया थी उन्हनि ॾे 70,000 मलाइक ॾींहं जो ईंदा थी 70,000 मलाइक रात जो ईंदा थी जेके हिकु दफ़ो ईंदा आहिनि मलाइक वरी क़यामत ताईं उन्हनि खे वारो ई न मिलंदो आहे। तोखे नथा वणनि तुंहिंजी क़िस्मत ख़राब आहे। अल्लाह खे एॾा था वणनि अबू बकर उमर जो रोज़ नवां मलाइक तो सलाम ॾियण लाइ मोकिले। मदीने जा कबूतर भी उन्हनि ते सलाम था पढ़नि, मदीने जा फरिश्ता भी पढ़नि था, मदीने में इंसान भी पढ़नि था, पर वॾो दलील कुरान में लिखल आहे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। मुझे महबूब जे साए रोज़े ते नबी जे भाकुर में जेके बयार सुता पियान उन्हनि ते सॼी दुनिया ते दुरूद पढ़े पर मां अल्लाह भी पढ़ंदो आहियां। अल्लाह अकबर। अञा हिकिड़ो जुमिलो चवां मोती ॾेई वञा हसन हुसैन के मञूं था जन्नत जा शहज़ादा मञो था न हसन हुसैन के मञूं था छो त नाने मोहम्मद पाक पंहिंजे कुलनि ते खणी घुमायो। मदीने जी घिटनि में इमाम हसन सॼे कुल्हे ते इमाम हुसैन खबे कुल्हे ते ॾिसण वारनि ॾिसी चो वाह जी सवारी आहे वाह जी सवारी आहे क़यामत के माउ जे लाल के अहिड़ी सवारी न मिलंदी। नबी से फरमायो रुगो सवारी छो था ॾिसो सवार भी तो ॾिसो न केॾा ऊचा जिया के माउ जे लाल के अहिड़ी सवारी न मिलंदी तीअं के माउ जे लाल के हसन हुसैन जहिड़ा बच्चा भी कोन मिलंदा। पर फैसलो तव्हां कजो सराड़ी वारो मां नथो कयां। हुसन हुसैन के मञो था छो त नाने मोहम्मद करीम कुलन ते खणी घुमायो पर सिद्दीक़ अकबर के छो नथा मञो। सिद्दीक़ वरी हिजरत वारी रात हुसैन जे नाने खुद मोहम्मद पाक के पंहिंजे कुलन ते खणी घुमायो। हुसैन के मञो छो त नाने नबी कुलन ते घुमायो। सिद्दीक़ के कीअं न मञे थो सिद्दीक़ त हुसैन जे नाने के कुलन ते घुमायो। जागो था अज सैयद को नुख्तो वठी वञो मोती वठी वञो अली के मञा थो सोने अली के मञो था जेको न मञे लख लानत हुजे करोड़ लानत हुजे। असां अली वारा असां पटको ई सैयदन इन करे पातो आहे मुंहिंजो मुर्शिद अली पिटके वारो न हो पटके वारो हो। असां सैयदन दाढ़ी छो रखी आहे ये बुजुर्ग वेठा दाढ़ी सां ॾिसो पोइ चमकनि था। असां दाढ़ी इन करे रखी आहे करबला जे मैदान में जेको जवान अल्लाह जेको जवान शहीद थियो न सैयदना इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह अन्हु उन जे चेहरे में पंहिंजे नाने मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी मुबारक सीने ताईं चमके पई। ए पटको ए दाढ़ी ए सीने में कुरान इहो ई त करबला जो ॾाजो आहे। करबला में असां के ही सबक मिलो त सैयदन सजदो न छॾियो बीबिन पर्दो न छॾियो। अली साईं के मञूं था छो त हिजरत वारी रात हजरत अली के खट ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बिस्तरे में सुमारियो साई चादर जे हेठों अली साईं हिकड़ी रात सुतो आहे नबी जे बिस्तरे ते इन अली के मञे थो पर अबू बकर के छो न थो मञे। उमर के जेके 1400 साल थी विया आहिनि साए रोज़े में मुंहिंजे महबूब जे भाकुर में सुता समझ में ॻाल्हि आई अलाए न। अली के मञे थो छो त हिजरत वारी रात नबी जी साई चादर जे हेठों नबी जे बिस्तरे में सुम्हियो आहे पर अबू बकर उमर के छो न थो मञे जेके 1400 साल थी विया आहिनि साए रोज़े में भाकुर में सुता। अञा टियों नुक़्तो ॾेई वञा अम्मा फातिमा के मञूं था खातूने जन्नत नबी साईं कुलन तो चादर लाथी हीअं चादर विछायूं
फातिमा मोहम्मद जी चादर जे हेठों वे, अली भी वेठो, हसन भी वेठो, हुसैन भी वेठो, साईं पाण भी वेठो। बुखारी शरीफ जी हदीस आ। ऐं घर कंहिंजो हो? नबी जी घर वारी बीबी उम्मे सलमा जो। कंहिंजो घर हो? उम्मे सलमा। उम्मे सलमा नबी साईं जी घर वारी आहे, असांजी अम्मा आहे। तव्हां असांजी मोमिननि जी अम्मा आहे। चादर कंहिं विछाई? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ो वरी तकीर बो करे ज़ाकिर ते आसमान में चादर लथी, आसमान में कोन लथी, महबूब पंहिंजे कुलनि तो लथी। असांजो अक़ीदो आहे जेका चादर आसमान तो लहे इन जो शान घटि आहे, जेका चादर मोहम्मद जे कुलनि तो लहे मुज़म्मिल जो शान मथे आहे। नारे तकबीर, शाने अम्मा आशा सिद्दीका। नारे तकबीर, शाने इमाम हुसैन। नारे तकबीर। इन चादर जी ॻाल्हि ते मूंखे हिकिड़ो लतीफ़ो थो यादि अचे। लतीफ़ो ॿुधायां, आहे बि सचो। बलोचिस्तान में मां वियुसि जलसे ते, झल मक्सी जो इलाइक़ो, जेको धणी हो जलसे जो। 4 आलमनि खे दावत कई। साईं जोगी साहब भी हुयो, मौलाना असदुल्ला खोड़ो भी हो, मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब भी हुयो, मां भी हुजा। 2-3 साल काफ़ी अॻु जी ॻाल्हि आहे। मौलाना 2017 जी ॻाल्हि आहे। झल मक्सी बलोचिस्तान जो इलाइक़ो आहे। मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब जो वेठो स्टेज ते त 2.5 कलाक हाणे बरोच मौलवी खे लाहे केरु? जलसे जो धणी परेशान हो जे हाणे केरु लाहे? माण्हू बुख मरी विया, मानी देगी में चावर ठरन था। मौलाना जोगी साहब खे चयो तव्हीं हलो स्टेज ते। मां सुम्हां थो, इहो बरोच मौलवी लहे त पोइ हलंदुसि, आउं कोन हलंदुसि। मौलवी असदुल्ला खोड़े खे जो तूं हल, चए न बा मुंहिंजी लॻे ई न, मां न हलंदुसि। मूंखे जो साईं तव्हीं हलो शाह साहब। मां चयो हलो, असीं सुम्हण छो रही आया आहियूं, असीं वाइज़ करण आया आहियूं। स्टेज ते वियासीं, मौलाना लुंड साहब से मुझी नजर पई। मांखे जे तव्हां सैयद हो, तव्हांजे मथां आसमान में चादर लथी आहे। मां लुंड बरोच आहियां, असांजे मथां आसमान में सवड़ लथी आहे। मूंखे जे चादर मथे या सवड़ मथे? मां चयोसि चादर त वज़न में घटि आहे, सवड़ मथे आहे। जेको अञा कलाक वे। बहरहाल मौलाना तो खुश तो भई कई, बाबा बरोचन ते सवड़ न लथी आहे, सैदन ते भी चादर न लथी आहे, चादर मिठे मोहम्मद कुलन तो लथी आहे। हाँ, बरोचन ते सवड़ लथी। अल्लाह अकबर। नबी साईं चादर विछाई, अम्मा फातिमा वेठी, इमाम हसन वेठो, हुसैन साईं वेठो, नबी साईं पाण वेठा। दुआ घुरियो, अल्लाहुम्मा हाउलाए अहले बैती। या अल्लाह कुरान मोकिलियो थी, या अहलल बैत वयुतहिरकुम ततहीरा। रब जी कुरान मोकिले, मां मोहम्मद जी घर वारनि के पाक चयो थी, इए पाक क्यों थी जीअं तोखे पाक रखण जो हक़ आ। या अल्लाह हे भी मुंहिंजा घर वारा थी, बीबी फातिमा जी औलाद के भी पाक कर। मां नबी दुआ थो घुरां, हो कुरान जा पाक, हे मुंहिंजी दुआ जा पाक। घर कंहिंजो? विसरी उम्मे सलमा जो, उम्मे सलमा जो नबी जी घर वारी। और दुआ केर को घुरे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चादर कंहिंजी? नबी साईं जी। और वेठा केरा? अली साईं, अम्मा फातिमा, इमाम हसन, इमाम हुसैन, 4-5 पाण महबूब। तड़ी चवंदा आहिनि पंतन पाक साईं दुआ घुरी। बीबी उम्मे सलमा ॾिठो, दिल में ख्याल थो त मां छो परे बिया, मां भी चादर जे हेठों विया। दिल चवंदी न चवंदी, छो त घर भी उन जो, वेठा भी उन जे घर, मां भी अचा। जल्दी जल्दी आई, चवण लगी मुंहिंजा महबूब भी दुआ न घुर, मां भी त विया, मां भी विया। पोइ दुआ घुर। घर वारी आ, मुड़स के चवे थी भी सोना, मां भी विया। नबी साईं छा चयो? बुखारी जी हदीस आहे। नबी साईं फरमाया, ला ला उम्मे सलमा, तू चादर जे तो वे भी पापा, न वे भी पापा, वे भी पापा, न वे भी पापा। छो?
तोखे त क़ुरान अॻे ई पाक चयो आहे, ताके त अल्लाह अॻे ई पाक कयो आहे, हिननि खे त दुआ घुरी करे तव्हां पाकनि सां मिलाया थो। इन्नमा युरीदुल्लाहु वक़रन फी बुयूतिकुन्न वला तबर्रुजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला व अक़िमन सलात व आतीन ज़कात व कुरान व अतिअन अल्लाह व रसूल इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ताके त अल्लाह पाक करे छॾियो आहे, हिननि खे त दुआ घुरी मिलाया थो। बीबी उम्मे सलमा चए थी जॾहिं मुंहिंजे साईं अम्मा खे अहिड़ी दिलजा ॾिनी त पोइ मां चयमि पोइ वेहण जी ज़रूरत ई न आहे, छो त मुहम्मद खां मथे त अल्लाह आहे, रब असांखे अॻे ई पाक कयो आहे त पोइ वेहण जी कहिड़ी ज़रूरत आहे। चए थी मां पोइते थी बीठमि पर मां एतिरो ॿुधो जो मुंहिंजे कननि आवाज़ ॿुधो, मुंहिंजे घर जी छत मां दीवार मां मुझे महबूब मुस्तफ़ा जी दुआ ते आमीन आमीन जा आवाज आया। जॾहिं दुआ नबी घुरे आमीन चौधारी अचे त दुआ क़बूल थी कन न थी। ऐं इहा दुआ 5 मिंट हली, घणा मिंट हली? 5 मिंट हली। हाणे फ़ैसिलो सराड़ी वारा तूं कजांइ गौर सां, जेके 5 मिंट चादर जे हेठों वेठा अली अम्मा फातिमा इहे पाक ये पंतन पाक जी दावा तो करे, पर मुझी अम्मी आयशा को वठी बीबी खदीजा ताईं उन्हनि खे पाक छो नथो चवे। का घरवारी 20 साल, का 15 साल, का 10 साल, का 9 साल मिठे मोहम्मद सां इन चादर में गॾु सुती आहे। नारे तकबीर, शाने अहले बैत, शाने अम्मा आयशा सिद्दीका, शाने इमाम हुसैन, नारे तकबीर। ताजे जलसे जो उन्वानो शाने अहल बैत मां समझाए छॾियो ताके अहल बैत ब क़िस्म, अहल बैत ब क़िस्म, हिकड़ा कुरान वारा अहल बैत, ॿिया मिठे मोहम्मद जी दुआ वारा अहल बैत। असां कुरान वारनि अहल बैतनि जा भी नौकरूं। कुरान वारा अहल बैत केड़ा? बीबी खदीजा को वठी अम्मी आयशा ताईं, और दुआ वारा अहल बैत अम्मा फातिमा सोनो अली हसन हुसैन, असां बिनी जा नौकरूं। गाल हले पई सहाबा जी, यादा कने विसरी वई। 3 मिंट बचान, 12 बजे वाइज खत्म आ। अल्लाह अकबर, अल्लाह कारी साहब ते इश्क में आ। मदीने जे मीर जी सहाबा जी गाल पई हले। रब छा चयो त वडेरनि जे करे मुझे सहाबा के न उतार, पर जे नबी उतारींदे त पोइ नऊज़ बिल्ला तोखे भी ज़ालिमन मो करे छॾींदो मैं। नबी चयो अस्तगफिरुल्लाह, मौला मूंखे तुंहिंजा सहाबा प्यारा। रब मयार न दे, मां सहाबा खे नथो उथायां। वडेरनि चयो असां सां ॻाल्हियूं कर। साईं जी दिल में तड़पत हुई न, हेॾे तक जाए साईं जन वरी बी सूरत सोची, चङो मुंहिंजा अल्लाह सहाबा के नथो उथाया, पर भोतारनि के कलमो त पढ़ाया न, इहे भी त मुसलमान थियनि मुंहिंजा उम्मती। या अल्लाह भला एतिरी इजाज़त दे, सहाबा भली वेठा हुजन, मां मोहम्मद पाण इन्हनि ॾे उथी वञा। मसलो समझो, सहाबा के नथो उथाया छो त वडेरा नथा अचनि हिननि जे करे। वडेरो तव्हां एॾे वेहो, मां नबी तव्हां ॾे पाण थो अचां। वो गालियूं कयूं था, मन कलमो पढ़, पर ईअं न कंदुमि जैसे रब मोकल जे। छो त नबी पंहिंजी मर्ज़ी न हलाईंदो आहे। नबी रब इजाज़त दे त पोइ वञा। अल्लाह फरमाए ओ जिब्रील जी रब जलील वञ, मुंहिंजो सोनो मोहम्मद वरी बी सूरत तो अख्तियार करे, चवे तो सहाबा के छॾे वडेरनि ॾे वञा, दीन जी दावत ॾियां, मन सुधरन, कलमो पढ़न। नबी मूंखे सहाबा जी अज़मत मां अल्लाह के ॾाढी प्यारी आ। वन कुरान खणी वन, चवे वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम, खबरदार
नबी सब्र कर वडेरा सुधरन न सुधरन मां अल्लाह के परवाह ना है तू जो जीव साहबा सा ठहे तो साहबा जो जीव तो सा ठहे तो तू भी साहबा के न छॾ साहबा तोखे न छॾींदा एतरी भी मोकल ना है जो तू इन्हनि खे छॾे वडेरनि में वञे अन्या अन्या साहबा के नथो मने हेडी उन्हनि जी अज़मत असांजे शिकारपुर खानपुर में हिकिड़ो साहबा के गारियूं ॾींदो हो मौलाना अल्लाह जो कसम कुरान ते अता मरी वियो कबर में बदबू पई अचे कबर लुॾे पई जॾहिं कबर के खोलियो त जिन खोली कबर उहे भी बदबू में बेहोश अस्पताल में वाह जिन जी अल्लाह कुरान में हेडी अज़मत कई आ नबी जो शान केॾो मथे आ पर चवेस तो न तू साहबा सा ठहे तो साहबा तो सा ठहे अल्लाह जे नबी चो मौला ठीक आ मां साहबा के नथो छॾिया भला टियों तरीक़ो अख्तियार कया अब गाल पूरी क्या न टियों तरीक़ो अख्तियार कया या अल्लाह टियों तरीक़ो टी सूरत जी भला इजाजत हुजे त कया केड़ी वडेरन के तवा काफरन के भोतारन के तवा सजे पासे को वेहो थोरो हेडे थी वेहो ऐं खबे पासे को मुजा साहबा वेहन मां विच ते वेहां थो मां विच ते वेहां थो पो रब एतरी इजाजत दे जो मां मोहम्मद पंहिंजी अखियुनि वारी जेका नबूवत जी नज़र आ जेका दीद है वह थोरी हाली हेॾे कया साहबा को हटाए भोतारन दे काफरन दे वडेरन दे कया त जीअं मन कलमो पढ़न फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर मुझी त दिल चवे थी मान के तबलीग कया ये सुधरन मुझा उम्मतीन या अल्लाह अख खेड़े कया एतरी इजाजत दे साहबा को अखियों हटाए भोतारन दे क्या सरदारन दे अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील साहबा मा अल्लाह के एडा प्यारा नबी वरी टियों तरीको तो अख्तियार करे वरी कुरान खणी वन मुझे सोने के चो वला तअदु ऐना का अनहुम ये सब कुरान में तो बयान कया कुरान में लिखल तो वही आयतों वला तादु ऐना का अनहुम खबरदार नबी मुखे काफरन जी भोतारन जी वडेरन जी परवाह ना है सुधरन न सुधरन क़यामत जदी मां अल्लाह इहो न पुछदो मां त घणा मुसलमान करे आए या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिर रब्बिका व इल्लम तफअल फमा बल्लगत रिसालत नबी तुझो कम वाइज करण नसीहत करण फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर लस्त अलैहिम बिमुसैतिर ओ नबी हिदायत तुझे हथ में ना है इन्नका ला तहदी मन अहबबत वलाकिन अल्लाह यहदी मन यशा आसे हिदायत मुझे हथ में आ नबी खबरदार वला तादुइना का अनहुम भली साहबा हिकड़े पासे वेन भोतार बे पासे वेन वडेरा तू विच ते वे पो भी दीद साहबा मो न कढ जाए तुझी दीद साहबा में साहबा जी दीद तो में अरे एडन साहबा के तो गाड़ियों दे जिन जेला अल्लाह नबी साईं के चदो खबरदार अखियों भी न कढ साहबा मो वला तादुइना का अनहुम नबी अख न कट जाए हिकड़े दफे नबी से भुल में अख कढ़ी तभी अल्लाह कुरान में मयार मोकली अबस व तवल्ला अन जाअहुल अमा अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम नाबीनो साबिया नाबीनो अखिन को माजूरा नबी दिसे तो पर हो नबी के नथो दिसे मां जे पेट मो नाबीनो आ सद तो करे से या रसूल अल्लाह नबी से तवज्जो न कयो पर यो नाबीनो भी अल्लाह के एडो प्यारो जो क़यामत मिठे मोहम्मद जी मयार कुरान में लिखाए छदे अबस व तवल्ला नबी टेवड़ी विदई मुंह फेराई अनजा अहुल अमा मुझो नाबीनो साबितो देस आयो वमा युद्रिका लअल्लहु यज़क्का औ यज़क्कर फतनफ़अहु ज़िक्रा जंहिंजी दिल में तड़पा जेके नसीहत तुझी फायदो दींदी वरी तू न को मुंह थो मोड़े अम्मा मन इस्तग़ना जॾहिं ये आयतूं लथियूं नबी जे अखियुनि मां पाणी अची वियो नबी से अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम के भाकुर पाता चुम्मी वते से पेशानी को अब्दुल्ला
अब्दुल्ला मां मोहम्मद सा सीनो त मिलाए तुझे करे मां के अल्लाह कुरान में मयार ॾिनी आ। अरे नाबीनो साबी नबी के सद तो करे नबी नथो तवज्जो करे अल्लाह मयार तो मोकले अबस व तवल्ला अंजाहुल आमा। वाह मुझा सोना नबी तुझा सहाबा रब के केॾा त प्यारा तॾहिं त चे तो उलाइका हुमुल मोमिनून हक़्क़ा। ये साहबा मोमिन थी पक्का। उलाइका हुमुर राशिदून ये हिदायत वारा थी। उलाइका हुमुल मुफलिहून ये कामयाब थी। मां खुतबे में पढ़ो न वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार के मुहाजिर थी के अंसारी थी। वल्लदीन तबऊहुम बिइहसान उन्हनि जे तरीक़े ते हलण वारा थी। रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु मां अल्लाह इन्हनि को राज़ी इहे मूंखों राज़ी। ओ सराड़ी वारो नबी जे साहब खे न ॻाल्हाइजो। काथे मको मदीनो काथे असांजो ज़िलो सखर। अचो मां तव्हांखे ॾेखारियां मुंहिंजो ज़िलो शिकारपुर आहे। मुंहिंजे पाड़े जे ज़िले में सखर जे भरिसां जहानो स्टॉप आहे उते हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे। महबूब ॻोठ में उते बि नबी साईं जा 3 साहबी इते बि सुता पिया थी। मौलाना चए थो अब्दुल हमीद असां ज़ियारत करे आया आहियूं। अरे उन्हनि खे न ॻाल्हाए जेके मके मदीने को क़ुरान खणी असांजी सिंध में सखर में पहुता। अल्लाह जो कसम सैयद जे हथ में क़ुरान आहे। मां ज़िले ठटे में वियुमि जलसे ते मूंखे जमाती वठी आहे। मकली जो क़ब्रिस्तान आहे तारीख़ी क़ब्रिस्तान आहे। मूंखे जो साईं हबीबुल्लाह शाह हिते बि नबी जा यार सुता पिया थी। काथे मको मदीनो काथे असांजो ही बलोचिस्तान गंदावा जो इलाको झलमक्सी में मां जलसे ते वियुमि त गंदावा जी जमात जो साईं हबीबुल्लाह शाह हिते बि नबी जा यार सुता पिया। पेशावर में दोस्तन ॿुधायो चइसीं बाबा असहाब जे नाले सां क़ब्रिस्तान आहे इते बि 70 साहब नबी जा सुता पिया। लिल फुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीन उख़रिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम घर छॾियऊं वतन छॾियऊं माल छॾियऊं रब शो छॾियऊं यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना व यंसुरून अल्लाह व रसूल उलाइका हुमुस सादिकून। मां कराची को 300 किलोमीटर परे अल्लाह जो कसम लसबेला में कुरान पढ़ वियुमि। दोस्तन जो साईं शाह साहब हिते भी पंजगूर जो इलाको आहे। 5 नबी साईं जा साहबा हिते भी सुता पिया। बाक़ी हे वडेरा भोतार रब न सुधरदा ते भली न सुधरन। हाजी इमदादुल्लाह चवंदो आहे न जेके की न घुरे सो की न वरे तोड़े गोस नबी तलकी न करे। आखिर में बेवफाई ॾाढा जो सुभान अल्लाह। जेके की न घुरे सो की न वरे तोड़े गोस नबी तलकी न करे। भला कलमो अबू जहल कीअं भरे जेके पाण करे गुमराह भी तू मिठा मालिक तू ऐं ख़ालिक तू माबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर सबई ऐं बारी बेपरवाह भी तू। आसे करे कमन पांजन में पांजी सिधाई बिना मशवरे दे बणाई खुदाई। सजी खल्क उन दर करे थी गदाई बादल भरजी रहमत जामिया के वसाया। जंहिंजी तारीफ़ सब था कन कई जानवर था झंगन में गुज़ारने समर साण तिन खे नकी बाहि बारने असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारने उञायल बुखायल उहे के खाराया। दुआ कयो त अल्लाह से तव्हां असांजो ख़ात्मो भी कलमे ईमान सां करे। आखिर में तड़ी त चवां तो हबीब के तौहीद ते मार तू कलमे सा कादिर बेड़ो तार तू। आमीन कर 12 थी विया न 12:15 थियंदा। हबीब के तौहीद ते मार तू कलमे सा कादिर बेड़ो तार तू। महशर में मौला न कर ख़ार तू माफ़ कर तू मुझो मिड़ई खताऊं। अल्लाह मुझे ॿुधाइण क़बूल फरमाए।